ठुल में मिठे पानी की फराहमी न थियण खिलाफ़ सोशल मीडिया ते मुहिम हलण बाद शहरी तोड़े सियासी व समाजी तंज़ीमनि पारां एहतिजाजी तहरीक जो ऐलान कयो वियो आहे, जंहिं बाद ठुल प्रेस क्लब अॻियां एहतिजाज जो सिलसिलो शुरू कयो वियो आहे। जदोजहद एक्शन कमेटी पारां मिठे पानी की फराहमी लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे एहतिजाज कंदड़ अॻवाननि जो चवणु आहे त अरसे खां वठी करोड़े रुपयनि जी स्कीम जेका ठुल शहर में मंज़ूर थियल हुई उहा करप्शन जे वर चढ़ियल आहे ऐं शहर जा जेके आहिनि माण्हू अॼु उहो ज़हर जहिड़ो पाणी जेको आहे वापराइण ते मजबूर आहिनि। अॼु ही सभु सियासी समाजी ऐं मज़हबी पार्टियूं उन्हनि चूंडियल नुमाइंदनि खां ऐं उन्हनि जेको आहे उन ठेकेदार खां इहो मुतालबो करे रहियूं आहिनि त आख़िर जेको आहे इहो शहरनि सां ज़ुल्म छो। असां मुतालबो कयूं था नेब खां ऐं आला अदालतुनि खां त जो नोटिस वठंदे ठुल शहर जे अवाम खे पंहिंजो बुनियादी हक़ ॾिनो वञे। त हाणे शहरनि खे बि इहो असांखे ख़ुदशा थिया आहिनि त हेतिरनि सालनि खां वठी इहे पाणी जी स्कीम आख़िर कहिड़े ॾींहुं या पाणी मिलंदो शहरनि खे, छा इहा बि मुंतकिल थींदी छा गड़ी असन। सो असां उन जे लाइ सॼो शहर सरापा एहतिजाज आहे। जस्ता ॾियूं ठुल जे नौजवाननि खे, ठुल जे सभिनी सियासी तंज़ीमनि खे, मज़हबी तंज़ीमनि खे, सभिनी अदीबनि खे, दानिशवरनि खे जंहिं हिन अहिड़े इशू ते गॾु थी करे ऐं असीं वचन था कयूं, वाइदो था कयूं जेसिताईं ठुल जे शहरनि खे मिठो पाणी, साफ़ पाणी मुहैया न थींदो असांजी जंग जारी सारी रहंदी। जदोजहद एक्शन कमेटी ठुल जे अॻवाननि मुतालबो कयो आहे त 8 सालनि खां रोलड़ जो शिकार थियल वाटर सप्लाई स्कीम खे मुकमल करे शहरनि खे मिठो पाणी फराहम कयो वञे। कैमरामैन सदाम दायो सां गॾु सरमन कंडराणी, सिंध टीवी न्यूज़, ठुल।